अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला उम्मीद करता हूँ ठीक और मज़े में होंगे। जीअं त हाणे असां पंधु निकिता हूं अब्दुल्ला स्पोर्ट मॉल मां। हाणे असां सिधो वञूं था सब्जी लाइ, सब्जी वठण। अॼु ना टुफ़ आया, ना साइकिल आहे, ना कुझु ॿी शइ आहे। जेके असां वञूं था पंधु निकिरी वञूं थोरो सामान वठी अचूं। अॼु त हाणे त सिंध में जैकमाबाद में सखर जे हेॾे होॾे लाड़काना जे पासे में बरसाति ॾाढी वसी आहे। ख़बर पई आहे ॾाढी खेवण हे हो, हिते कुझु बि न आहे। हिते हैदराबाद जी हालात इहा लॻी पई आहे। हितां जो मौसम ॾाढो साफ़ आहे। हितां जो मौसम माशाल्लाह ॾाढो वीआईपी आहे। ॾिसो वण में ॾिस में ख़बर पवंदी हूंदव, हवा हले थी। हवा हलण में हर शइ सां ख़बर पइजी ऐं गर्मी इलाही आहे। भॼूं था थोरो गर्मी आहे, छो त हिते जुरियाली मौसम थी वई आहे। ॾिसी था सघो मथे जुरियाली मौसम इलाही थी वई आहे। ख़बर न आहे बरसाति वसे या न वसे। जीअं असां राति जो गेम खेॾण ईंदा आहियूं, उहे गेमियूं हाणे बंदि आहिनि, सॼियूं बंदि आहिनि। राति जो खुलंदियूं हो न होॾे न थोरो परते न कि मोमिन अली पंहिंजो हे असांखां गॾु ई हले थो। हाणे वाह जी बंगलो ठहे थो यार हिते। हे ॾिसो बंगलो आहे, उतां खां कुझु हाउस आहे, वीआईपी खे थो मथे हेठि ते वीआईपी। बरसाति मौसम में ॾाढो सुठो मौसम। बाक़ी तव्हांखे अॻिते हली असां तव्हांखे ॿुधायूं था। असां जीअं त पंधु ई निकिता आहियूं, वॾी गर्मी आहे। ॾिसो सॼी सफ़ा बिल्कुलु ख़ाली लॻो पियो आहे। गर्मी आहे वॾा ॾींहं हो चई तूं गर्मी 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 कीअं न हूंदी। हे ॾिसो हे छा लिखियल आहे, वरी कंहिं ॿुधाईंजांव असांजो दौरो घणो इंग्लिश न ईंदो आहे। बाक़ी अॻिते हली करे तव्हांखे अॻिते ॿुधाईंदासीं। बाक़ी तव्हांखे मां हे नज़ारो थोरो ॾेखारे थो छॾां। जीअं त हिते मां तव्हांखे हे ॾेखारणु चाहियां पियो, हे हितां जो माना में नज़ारो ॾाढो वीआईपी आहे कि मोमिन अली अॻियां वञे पियो। तव्हांखे हितां जो फुल मतिलबु कि थोरो घणो एडिटिंग में नज़र सही सां न आयो, मगर ॾिसी था सघो ॾाढो प्यारो व्यू आयो आहे। बाक़ी वञो वीडियो में। हेलो दोस्तों, छा हाल आहे? मां हाणे कीअं त मोमिन खे पोइ हिते छॾे आया हुयमि। मोमिन जे करे मां थोरो परे वियो हुयमि, मां हुन खां सामान वठां, मगर माॾे फोन आई साहब वारनि जी, चए अच कमु थी। हुनजे करे हाणे मां होॾे वञा थो। बाक़ी त हिते मां थोरो घणो मां हुननि ॿकरियुनि मेंहनि खे ॾिठमि, हीअं लॻो कि ॻोठ आहे, ॻोठ जी यादि अची वई। ओॾे ॿकरियूं मेंहियूं बीठियूं, ओए ॾिसो था चङा, हीअं थो लॻे ॼाण त मां ॻोठ में बीठो आहियां। छा करूं यार, ॻोठ में मज़ो ई अहिड़ो हूंदो आहे। ॾिसो तव्हांखे उहो नज़र ईंदियूं हूंदियूं, माशाल्लाह केॾियूं प्यारियूं पिया लॻनि ॻोठ यार। मां हिते आयो आहियां समोसा रोल ऐं समोसा रोल है आलू वारो। हे पर्ची ॾिस न, कचौरियूं बि रखियूं थी माशाल्लाह। स्लो स्लो आइटम वधंदो थो वञे, महिरबानी। बाक़ी जीअं त हेॾियूं रोल समोसो चटनी, इहो आहे पैकिंग सही न कंदा। पैकिंग ॾिसो कीअं आहे, हीअं ना पाठो ना कुझु, बसि हीअं ॾेई छॾियईं। ईअं त मां अॼु नंढो ब्लॉग ठाहियो, अल्लाह हाफ़िज़, बसि हिते ख़तमु करा।